पाणीअ जी बोतल जंहिंखे असां मिनरल वाटर चवंदा आहियूं, पाणी उन में बि उहो ई पाणी हूंदो आहे जेको जड़ मां निकिरंदो आहे या साफ़ु थियलु हूंदो आहे। हालांकि असां आम ज़िंदगीअ में उहो पाणी न वापराईंदा, तंहिंजे बावजूद बि जॾहिं उन बोतल खे तव्हां कंहिं दुकान तां वठंदव, आम दुकान तां वठंदव, त उहा मुमकिन आहे तव्हांखे 80 रुपए में मिले। जेकॾहिं उहा ई बोतल तव्हां कंहिं सुठे होटल में ख़रीद कंदव त उहा तव्हांखे 120 रुपया या उनखां बि वधीक प्राइस में मिलंदी। पर उन साॻी बोतल खे, उन साॻे पाणीअ खे, उन साॻी कंपनीअ वारी बोतल खे जेकॾहिं तव्हां कंहिं एयरपोर्ट तां ख़रीद कंदव त उन जी क़ीमत अञा वधीक डबल हूंदी, मुमकिन आहे 200 रुपए खां बि वधीक हुजे। असुल ॻाल्हि इहा आहे त असां तव्हांखे इहो नथा सम्झायूं त जेकॾहिं साॻियो पाणी आहे ऐं साॻी बोतल आहे त उन्हनि जा रेट छो था वधनि। असुल कहाणी ॿुधाइण जो मक़सदु इहो आहे त जेकॾहिं बोतल बि साॻी आहे ऐं पाणी बि साॻियो आहे, पर जेकॾहिं उन्हनि जी जाइ मट आहे त उन्हनि जो रेट वधीक छो आहे। असुल में इंसान जो क़दुरु बि इन वांगुरु आहे। जेकॾहिं तव्हांजे अंदर में अहलियत आहे, जेकॾहिं तव्हां मयार रखो था ऐं जेकॾहिं तव्हां पंहिंजो स्टेटस मुआशिरे जे साम्हूं, माण्हुनि जे साम्हूं ॾेखारणु चाहियो था ऐं जिते तव्हां आहियो उते जेकॾहिं तव्हांजो क़दुरु नथो थिए त तव्हां पंहिंजी जाइ चेंज कयो, तव्हां पंहिंजी लोकेशन तब्दील कयो। जेकॾहिं तव्हांजे अंदर में अहलियत आहे त यकीनन जंहिं जाइ ते तव्हां आहियो अगरि उते तव्हांजो क़दुरु नथो थिए त कंहिं बि ॿी जाइ ते जिते तव्हांजो वैल्यू हुजे उते तव्हांजो क़दुरु थी सघे थो, उते तव्हांजो वैल्यू हाई थी सघे थो।